टंडवा आदम मां रिपोर्ट करवाए आज़ाद पहवर। गवर्नमेंट शहीद बेनज़ीर भुट्टो गर्ल्स हाई स्कूल टंडवा आदम जी 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि हेड मिस्ट्रेस राहिला मेमण जी अॻवाणीअ में तालके मुतालियाती दौरे तहत सुलेमान रोशन मेडिकल कॉलेज जो दौरो कयो। दौरे जो मक़सद शागिर्दनि खे साइंसी मज़मूननि बाबति अमली ॼाण मुहैया करणु हो। दौरे दौरान शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ बायोलॉजिकल ऐं मेडिकल लेबोरेटरियुनि जो मुआइनो करायो वियो, जिते खैर ब्लड ग्रुप जी जांच, टाइट्रेशन जे अमले, तजुर्बनि ऐं ब्लड प्रेशर मापण समेत ॿियनि साइंसी सरगर्मियुनि में शिरकत जो मौक़ो फ़राहम कयो वियो। कॉलेज में माहिरनि ऐं लेबोरेटरी अमले शागिर्दनि खे जदीद तिबी ऐं साइंसी तरीक़नि बाबति बि आगाही ॾिनी। उस्तादनि मूजिबि हिन मुतालियाती दौरे शागिर्दनि खे निसाबी इल्म खे अमली ज़िंदगी सां ॻंढण जो बहितरीन मौक़ो फ़राहम कयो, जंहिंसां संदनि साइंसी ऐं तिबी शोबनि में मुस्तक़बिल जी कैरियर बाबति दिलचस्पी में इज़ाफ़ो थींदो। और मौक़े ते स्कूल इंतज़ामिया, कॉलेज इंतज़ामिया ते थोरा मञींदे वाइस प्रिंसिपल नाज़िया जी कोशिशुनि खे साराहियो, जिन शागिर्दनि लाइ समूरा इंतज़ाम मुमकिन बणाए दौरे खे कामयाब बणायो। स्कूल इंतज़ामिया उम्मीद ज़ाहिर कई त मुस्तक़बिल में बि अहिड़नि तालीमी दौरनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो त जीअं शागिर्दनि जी इल्मी ऐं अमली सलाहियतुनि में वधीक वाधारो अची सघे।